ह्यूमन राइट जस्टिस एंड डिफेंड ऑर्गेनाइजेशन तालका सिंजोरो जी टीम सिंजोरो भरसा ॻोठ जे गरीब माज़ूर खे व्हील चेयर जी सख्त ज़रूरत हुई। गरीब माज़ूर टीम जे सदर खे फोन करे पंहिंजो हाल अहवाल ॾिनो ऐं मदद जी अपील कई। तालका सदर लुत्फ अली वसाण, तालका जनरल सेक्रेटरी अब्दुल रशीद बालादी, नायब सदर सवाई कुमार, मेंबर फकीर मरमदीन बालादी उन गरीब मज़दूर वटि पहुची व्हील चेयर ॾिनी ऐं संदसि कुछ मदद भी कई। तालका सिंजोरो टीम गरीब मिसकिन बेसहारा माण्हुनि जी मदद करे रही आहे। ह्यूमन राइट्स तालका सिंजोरो टीम हर घड़ी हर पल ग़रीबनि जी मदद लाइ तयारु आहे। जिते कंहिं बि गरीब मिसकिन खे कंहिं शइ जी ज़रूरत हूंदी आहे, तालका सिंजोरो जी टीम जल्द उते विज़िट ते पहुची हर तरह सां हर मुमकिन मदद कंदी आहे। असां ह्यूमन राइट्स जस्टिस एंड डिफेंड ऑर्गेनाइजेशन सिंजोरो जी टीम खे सलाम पेश कयूं था। HRJDU न्यूज़ ते इन वक़्त ताईं बसि एतिरो ई। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कयो असांजो YouTube चैनल HRJDU न्यूज़।